फोड़ा जा सहारा कईन खां छिनबाइनि ये नई ॻाल्हि कोन्हे। माउ पीउ वेठा आहिनि, नौजवान औलाद हलियो वेंदो आहे, एक्सीडेंट थी वेंदा आहिनि, बीमारियूं अची वेंदियूं आहिनि, हादसा थी वेंदा आहिनि, माण्हू जिन जे चइजे त मरण जी उमिरि न आहे उहे बि मरी वेंदा आहिनि। लेकिन इहा अजीब तरीक़ो आहे, अल्लाह पीउ जे हथां पंहिंजे पुट खे ज़बाह पियो कराए। ऐं इन जी हिकमतुनि ते अगरि सोचे त तव्हां असांजो दिमाग़ कमु कोन कंदो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी इहा सुन्नत, इहा कुर्बानी ता क़यामत क़ाइम रहंदी। ऐं ईमान वारा दर्स ॾींदा वेंदा, ॿुधाईंदा वेंदा त जॾहिं अल्लाह खे तव्हांजी कंहिं चीज़ जी ज़रूरत पए त पंहिंजी प्यारी चीज़ ॾियो। तव्हां असांखे ग़रीब जी मदद कंदासीं, 5 ॻाल्हियूं ॿुधाए पोइ कंदासीं, 5 खे पोइ वरी बि ॿुधाईंदासीं। अल्लाह पियो घुरे तव्हां असां खां जॾहिं का चीज़, अल्लाह तव्हां असां खां ज़कात घुरी, फितरे जो वाज़े हुकुम आहे, अज़ीज़न क़रीबन जी मदद जो वाज़े हुकुम आहे, तव्हां असां गोश्त जो अटे सां छो कंदा आहियूं? अल्लाह चाहे थो त जेके 12 महीना नथा खाई सघनि उन्हनि जे गले ताईं, उन्हनि जे वात ताईं बि त गोश्त पहुचे। लेकिन तव्हां असां बि बराबरि करे रखी आहे। कीअं? जंहिं घर में 3 माण्हू हूंदा उते बि अधु किलो मोकिलींदासीं, जिते 30 हूंदा उते बि अधु किलो मोकिलींदासीं। हाणे जिन 30 वटि अधु किलो वियो, छा उहे माउ पीउ भई सोचींदा कोन? पाण खे बचत थी करायूं।